शहदादकोट में तरक्की पसंद स्टूडेंट फीडरेशन पारां म्यूनसपल लाइब्रेरी के बंद करण वारे अमल खिलाफ 3 ॾींहनि लाइ अलामती बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। उन मौक़े ते ॻोणनि वाई साहब शहदादकोट सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जीअं त ही कैंप लॻल आहे तालीमी इदारा SOP तहत खुलाइण जे तहत ऐं म्यूनसिपल जेका लाइब्रेरी आहे हुनखे SOP तहत खुलाइण तहत मूंखे वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त जेके ही सियासी जलसा हलनि था हिननि जा हुननि में हिननि खे कोरोना वायरस नज़र न आयो, हुननि खे हिन में पेंडेमिक नज़र न आई आहे, कोविड जो हिन में को ख़्यालु नथो रखियो वञे। हुन में हर शइ कानून जी हर शइ नज़रबंदी थी कई वञे, मगर अफ़सोस सां असांजा तालीमी इदारा बंदि आहिनि। असांजे तालीमी इदारनि सां इहो खेॾ खेॾियो पियो वञे, असांजे तालीमी इदारनि सां सियासत कई पई वञे, वॾे ॾुख सां चयो पियो वञे। ऐं असां जेका शहदादकोट में एप्लीकेशन ॾेई आहियूं DC साहब के AC साहब के हिकु भैया आज असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लाइब्रेरी खोलाइण जे मक़सद जे लाइ हिते वेठा आहियूं, छो त ॿिया सभु कारोबार खुलिया पिया आहिनि, सॼो को हर शइ माहौल लॻो पियो आहे। सिर्फ़ु असांजे लाइ लाइब्रेरी वग़ैरह स्कूल वग़ैरह बंदि कया विया आहिनि। इहे छो बंदि कया विया आहिनि? असां इन जे लाइ वेठा आहियूं, असां बि SOPs ते अमल कयूं था, असांखे लाइब्रेरी खोली वञे ॾिनी वञे। जीअं त जेका बुख हड़ताली कैंप आहे सिर्फ़ु और सिर्फ़ु तालीम बचाइण जे लाइ हर शइ मामूल जे मुताबिक़ रवां आहे। सो असांजी हुकूमत खां इहा ई अपील आहे त तालीमी इदारा SOP तहत खोलिया वञनि, स्कूल त वञनि, घटि में घटि लाइब्रेरी खोलिया वञनि जिते शागिर्द पंहिंजो शौर बि वधाए सघनि। सो क़ौम उहो ई आबाद आहिनि जंहिंजूं दर्सगाहूं आबाद आहिनि। इहो आहे त लाइब्रेरी आहे जेके तालीम जा इदारा आहिनि उन्हनि खे खोलियो वञे, इहो हिकिड़ो फ़रियाद था कनि। असांखे सिंध जे माण्हुनि खे तालीम खां ॼाणी वाणी परे था रखनि, जीअं माना सिंध जे माण्हुनि खे शऊर पैदा न थिए। इन जे करे हे चवंदा किरोना किथे आहे किरोना? हे जॾहिं पंहिंजा PDM जा जलसा कनि था, हिते लखे माण्हू अचनि था, हिते किरोना न आहे हिननि खां। असांजो इहो ई मुतालबो आहे त इहो तालीम जा इदारा खोलिया वञनि, लाइब्रेरियूं खोली वञनि, तीअं असांजा नौजवान पढ़ी सघनि। सभ खां पहिरियों त असां शहदादकोट जे नौजवाननि खे जसपेश कंदासीं जीअं ही तालीम दुश्मन मनसूबे ख़िलाफ़ पंहिंजी हिम्मत जिदोजहद करे शहर जे नौजवाननि खे गॾु कयो आहे। उनखां अलावा हुकूमत खां असां इहो ई मुतालबो कयूं था त तालीमी इदारनि में ई कोरोना छो थी अचे? छा तालीम दुश्मनी इहा न आहे? छा ही जमहूरियत जी आड़ में सिधो सो कब्ज़ो न आहे तालीमी इदारनि ते? छा ही 13वीं सदी जो को दौर आहे जिते माना जमहूरियत जी आड़ में तव्हां पंहिंजा कब्ज़ा कंदा वरितो? शहदादकोट जो शऊर इन शइ खे रद्द करे थो। शहदादकोट समेत पूरी सिंध जो शऊर, पूरी सिंध जा शागिर्द इन लाइब्रेरी खां अलावा जेके बि तालीमी इदारा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ असां पंहिंजी भरपूर जिदोजहद कंदासीं। ऐं असां उनखां अलावा ॿीहर बि पेश कयूं था इहा ॻाल्हि त शहदादकोट जे नौजवाननि खे असां सलाम पेश कयूं था ऐं हुकूमत खां इहा ई घुर आहे त शहदादकोट लाइब्रेरी SOPs खोले करे शागिर्दनि मां बेचैनी ख़तमु। हिननि जो चवणो त सॼे मुल्क में समूरा इदारा, ऑफिसूं, होटल, फैक्ट्रियूं, कारखाना खुलियल आहिनि ऐं हज़ारे माण्हुनि जा सियासी जलसा जुलूस थी रहिया आहिनि, पर सरकार तालीमी इदारनि ऐं लाइब्रेरियुनि खे ताला लॻाए बंदि करे छॾियो आहे। हिननि चयो त म्यूनसपल लाइब्रेरी खे गुज़िरियल केतिरनि महीननि खां बंदि पई आहे, जेको अमल तालीम दुश्मन ऐं शऊर दुश्मन अमल आहे। हिननि चयो त असां अहिड़े तालीम दुश्मन अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं सिंध हुकूमत, DC कंबर शहदादकोट ऐं म्यूनसपल एडमिनिस्ट्रेटर शहदादकोट समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयूं था त म्यूनसपल लाइब्रेरी खे SOPs तहत फ़ौरन खोले शागिर्दनि में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे।